अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम जैकबाबाद ज़िले अंदरि जेका कारे कामिण वारो मर्ज़ वबाई सूरत अख़्तियार करे वियो आहे, हर ॿियो माण्हू इन मर्ज़ में वरितल आहे ऐं हितां जो जेको सिहत खातो आहे उहो केतिरो इन हवाले सां उन माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाए रहियो आहे। छो जो अॻ में 2013 में जॾहिं हिते उरड़ी वबाई सूरत अख़्तियार कई हुई, उन में ख़ासि तौर ते उनजो मासूम बाला शिकार पिया थियनि ऐं उन ते बि सिहत खाते उन वक़्तु असराइता ऐं संजीदा क़दम न खयां हुआ, जंहिंजे करे इलाही सारी जानियूं ज़ाया थी वियूं हुयूं ऐं माण्हुनि तमामु घणो भोॻियो हुयो। जैकबाबाद उहो ज़िलो आहे जेको सिंध बलोचिस्तान जे बॉर्डर ते ई ज़िलो क़ाइमु आहे ऐं हिते चयो वेंदो आहे, डॉक्टर्स मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे दलील ॾींदा आहिनि त साईं खोड़ सारियूं बीमारियूं असांखे बलोचिस्तान सां वास्ते हुजण जे करे बि विचड़नि थियूं, छो जो ओॾे मुख़्तलिफ़ सबबनि जे करे बीमारियूं फैलिजनि थियूं ऐं उहे वायरल जेके बीमारियूं हुजनि थियूं उहे हेॾे ट्रांसफर थियनि थियूं। सबब कहिड़ा आहिनि इहो त ज़ाहिर आहे डॉक्टर ई बहितर तरीक़े सां ॼाणे सघे थो। हिन वक़्तु जैकबाबाद ख़तरनाक सूरत हाल बणिजी वई आहे कारे कामिण वारी ऐं हिते जॾहिं सिहत खातो ॻाल्हियूं कंदो आहे उन जा हवाल घणा अमल अधूरा ऐं हितां जो माण्हू उन सिहत खाते खां केतिरो मुस्तफ़ीद आहे। हिते हूअं त सदाईं हर मर्ज़ जी दवा जी खोट हूंदी आहे ऐं हिते जॾहिं सिविल अस्पताल हुजे या DHO साइड हुजे, उते दवाउनि जी ख़रीदारी जॾहिं थींदी आहे त उते कोटेशन्स जेके हूंदा आहिनि या जेके उहे ख़रीदारी कंदा आहिनि त उहा बि उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी जी हूंदी आहे। उन जी क्वालिटी केतिरी बहितर हूंदी आहे उहो घणो वक़्तु अॻ में वाज़िया थी चुको आहे त हितां जो सिहत खातो क्वालिटी ते कॾहिं बि उन्हनि ध्यानु न ॾिनो आहे। क्वांटिटी शायदि उहे घणी रखंदा हुजनि, स्टोर भरियल ॾेखारींदा हुजनि, पर क्वालिटी उन्हनि जी का मुनासिबु न हूंदी आहे ऐं ग़ैर मयारी कंपनियुनि खां ख़रीदारी जे करे उहे दवाऊं ग़ैर मुयसरु हुजनि थियूं ऐं माण्हुनि खे फ़ाइदो न पहुचण जे करे उहा वबाई सूरत अख़्तियार करे वञे थी बीमारी। जैकबाबाद में हिन महिल वबाई सूरत वारी सूरत हाल जहिड़ी ई कारे कामिण जो मर्ज़ फैलिजी चुको आहे। मासूम ॿारनि खां वठी पकनि पोढ़नि ॿुढनि ताणी उहा बीमारी फैलिजी चुकी आहे। ईअं सम्झो त शरह मौत वधण जा इम्कान पैदा थी विया आहिनि। इन हवाले सां असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जैकबाबाद सिविल अस्पताल जे MS डॉक्टर शबीर अहमद शेख साहब वटि। उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त जैकबाबाद ही DHQ अहम हिकिड़ी हॉस्पिटल आहे, ज़िले हेडक्वार्टर वारी हॉस्पिटल आहे। इते केतिरा इंतज़ामात आहिनि जेकॾहिं इते ज़िले वारी हॉस्पिटल जंहिं ते न सिर्फ़ु जैकबाबाद शहर डिपेंडेड आहे पर बलोचिस्तान जाफ़राबाद ज़िले समेत केतिरा ई भरपासे जा वारा जेके बलोचिस्तान जा इलाइक़ा आहिनि उहे बि हिन अस्पताल ते दारोमदार रखनि था ऐं रोज़ानो जे बेस ते हिते अचनि त हज़ारे माण्हू था, पर इलाजु केतिरनि जो थिए थो उहो बि हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। डॉक्टर साहब सां ॻाल्हाईंदासीं, MS सां ॻाल्हाईंदासीं त उते जेका कारे कामिण वारी वैक्सीन आहे उन जा केतिरा बंदोबस्त आहिनि, जेकॾहिं नाहे उहा खोट आहे। रोज़ानो मरीज़ एहतिजाज करनि था ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त उनखे वैक्सीन न पई ॾिनी वञे, जेकॾहिं ॾिनी वञे पई पसंदि नापसंदि जे बुनियाद ते उहा रजिस्ट्रेशन अलॻि हिकिड़ा तरीक़ा रखिया विया आहिनि। रजिस्टर्ड करायो, उन खां पोइ उहा वैक्सीन वञी हैदराबाद मां खणी अचो। ज़ाहिर आहे जेकॾहिं के ग़रीब माण्हू वटि हैदराबाद अचणु वञण जेतिरो ख़र्चु हुजे त पोइ सरकारी अस्पतालुनि में उनखे धिकनि खाइण जी का ज़रूरत नथी हुजे, पर इहो तरीक़ेकार केतिरी हद ताणी मुनसिफ़ाणो आहे ऐं समूरी सूरत हाल कीअं आहे ॻाल्हाईंदासीं। जैकबाबाद सिविल अस्पताल जे MS डॉक्टर साहब, तव्हां जैकबाबाद जी सिविल अस्पताल जा मेडिकल सुपरिटेंडेंट आहियो। जैकबाबाद ही सिविल अस्पताल उहा अस्पताल आहे हिते न सिर्फ़ु जैकबाबाद शहर पर बलूचिस्तान जा बि सवे माण्हू बल्कि हज़ारे माण्हू हिन ते डिपेंडेड आहिनि। रोज़ानो जी बुनियाद ते पीह लॻी पई हुजे थी मरीज़नि जी। OPD जो तादादु केतिरो आहे उहो त ज़ाहिर आहे तव्हांखे ई ख़बर हूंदी, पर तव्हांजी पर्ची माफ़िया ऐं बाक़ी ॿियूं जेके माफ़ियाऊं हिन अस्पताल में फैलियल आहिनि उहे माण्हुनि जे लाइ अज़ाब जो सबबु बणिजनि थियूं, उहा त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। पर हिन महिल जेका कारे कामिण वारी सूरत हाल आहे उनजी वैक्सीन जी छा पोज़ीशन आहे, केतिरनि माण्हुनि जी तव्हां वटि रजिस्ट्रेशन आहे या कहिड़ो तरीक़ेकार आहे उनखे वैक्सीन करण जो? सभ खां पहिरीं मां तव्हां दोस्तनि सिंध TV तरफ़ां मशकूरु आहियां जो उन क़ीमती टाइम कढी करे हिते आया आहिनि ऐं पंहिंजे ज़िले जे माण्हुनि जे भलाई लाइ अवाम खे आगाही फ़राहम कनि था। साईं मुंहिंजा त मां हिते चार्ज 15 जनवरी ते वरिती हुई। मां अचण सां ई इन इशू खे तमामु सीरियस करे वरितो। जॾहिं मां चार्ज वरिती त उन वक़्तु वैक्सीन हिते कोन हुई। इन सिलसिले में मुंहिंजी DHO साहब जिन सां ऐं डिप्टी कमिश्नर शाहनवाज़ बाबर ख़ान साहब जिन सां मुलाक़ात थी, बल्कि उन्हनि मूंखे इंस्ट्रक्शन उन्हनि मुंहिंजी काफ़ी मदद कई। पोइ उन्हनि जी मदद सां ऐं असांजी कोशिशुनि सां
असां मुसलसिल मथे लिखंदा रहियासीं ऐं अलाह जे फज़ुल सां असां वटि 29 तारीख़ ते वैक्सीन पहुची वई। साईं मुंहिंजा जेका वैक्सीन पहुती उन जो तादादु आहे 6912 इंजेक्शन। असां वटि 996 केस रजिस्टर थियल हुया। हाणे हिन में जीअं तव्हां चयो त भई हीअ जेका असांजी डिस्ट्रिक्ट आहे उहो बलोचिस्तान सूबे सां लॻ आहे, उतां जा मरीज़ बि अचनि था। सो असां वेही करे पाण में इहो फ़ैसिलो कयोसीं त जीअं त हीअ वैक्सीन जैकाबाद ज़िले जे लाइ आहे त पहिरियों उहे केसिस जेके बलोचिस्तान सां तालुक़दार रखनि उहे उन सूबे में वञी वठनि। असां उहे पहिरें मरहले में उहे असां कटियासीं ऐं उनखे वैक्सीन कोन ॾिनी, छो जो हीअ जैकाबाद वारनि जो हक़ु आहे। ॿियो त असां इहा कोशिशि कईसीं त जेके नवां केस अचनि था उहे असां फ़िलहालु असां रजिस्टर कयूं ऐं DC साहिब जे हुकुम मुताबिक़ असां उहे नवां केस रजिस्टर कयूं पिया, पर फ़िलहालु उनखे वैक्सीन असां कोन था ॾियूं, छो जो असां वटि 996 केसिस ऑलरेडी पुराणा आहिनि। उन तरह असांजी मुसलसिल जदोजहद हले थी। असांजा डेली केसिस हाणे मां तव्हांखे अर्ज़ु कया त 29 तारीख़ ते असां 1399 इंजेक्शन इशू करे चुका आहियूं मरीज़नि खे ऐं 3 तारीख़ ते 1488 ऐं 1 तारीख़ ते 1139। टोटल इहो असांजो 3 ॾींहंनि में थियो 4016। वरी 2 तारीख़ ते यानी कि कल्ह असां इशू कयूं 374। टोटल तव्हां रोज़ानो केतिरो इशू कयो था उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। मुंहिंजे सुवाल जो मक़सदु हीअ आहे त जैकबाबाद शहर में या जेके तव्हां वटि मरीज़ अचनि था, तव्हां चओ था त 6000 इंजेक्शन्स तव्हां अरेंज करे वरितियूं आहिनि ऐं मरीज़ जेके रजिस्टर्ड आहिनि तव्हां वटि पंहिंजो 1000 जे लॻभॻि आहिनि, त छा बसि इहे ई मरीज़ आहिनि या तव्हां उन्हनि खे रजिस्टर्ड करणु बंदि करे छॾियो आहे? न, रजिस्टर असां कयूं था, रजिस्टर असां कयूं था। वरी इन सिलसिले में कल्ह असांजी DC साहिब जन सां मीटिंग थी, जंहिंमें असांजो अब्दुल अज़ीज़ MNA मीर एजाज़ ख़ान जखानी साहिब जन बि शिरकत कई। उन्हनि असांखे हिकिड़ो गाइडलाइन बि ॾिनी आहे ऐं प्लान बि ॾिनो आहे त भई जेके मिसाल ठुल ताल खे उते सीड़ी जी अचनि था, वीचारा किरायो करे अचनि था, गड़ी खेरे हूअ हिते किरायो करे अचनि था, असांजी उहा स्क्रूटिनी हले थी। तव्हां अञा हरदिल अज़ीज़ न थी सघिया आहियो? मां कोशिशि कयां थो उहा हिते जॾहिं आयो आहियां मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे हज़रत ऐं अवाम जो कमु थिए, अवाम जो कमु थिए, अवाम खे तकलीफ़ कोन। डॉक्टर साहब 1000 माण्हुनि जी रजिस्ट्रेशन आहे, 1000 खां बि कुझु घटि माण्हू आहिनि हिते। रोज़ानो जे बुनियाद ते सवे माण्हू एहतिजाज करनि था। तव्हांजे सिविल अस्पताल जे मेन गेट ते बि माण्हुनि एहतिजाज कया। हिन महिल मूंखे ॿुधायो त केतिरी घुर्जा माण्हुनि जी, केतिरी पंहिंजो अवेलेबिलिटी आहे तव्हां वटि? मां हाणे जेका मौजूदु आहे असांखे अॼु ॾींहं ते अॼु पई आहे 2522 वैक्सीन पई आहे। असां तक़रीबन पुराणे केस हर केस खे ॾिनो आहे, बाक़ी नओं केस असां सिर्फ़ु रजिस्टर था कयूं ऐं प्लस बलोचिस्तान जो तालुक़ु रखे थो उनखे असां कोन ॾिनी आहे। रजिस्टर कयो था माना उनखे ॾींदव त ज़िंदा हुजण ताईं न? इनशाला असां इन लाइ मथे अॼु बि ईमेल कई आहे, कल्ह बि असां लेटर मोकिलियोसीं। वरी मां कल्ह मथे ॻाल्हायुमि, हुननि चयो त जेका तव्हांजी मंथली रिपोर्ट आहे उहा बि अचे ऐं तव्हांजी डिमांड बि अचे, न सिर्फ़ु फैक्स जे ज़रिए पर ईमेल बि ज़रिए। केतिरी ज़रूरत आहे, केतिरी वैक्सीन जी ज़रूरत आहे त पोइ हिते पूरी थी वेंदी वैक्सीन? तक़रीबन असांखे 15000 जी वैक्सीन जी ज़रूरत आहे हिते। बसि पोइ हिते मरीज़नि जी पंहिंजो घुर्ज पूरी थी वेंदी? जेको करंट डोज़ आहे उन मुताबिक़। बाक़ी जीअं जैकबाबाद शहर जी आबादी लॻभॻि 4 लख आहे, हर 3 माण्हू इन कामिण जे मर्ज़ में वरितल आहे, त तव्हां 15000 इंजेक्शन्स में कीअं पूरा ई कंदो डॉक्टर साहिबु? सर उनखे 15 ॾींहंनि जो असां यूनिक पॉलिसी असां अख़्तियार कई आहे, 15 ॾींहं जो डोज़ उनखे ॾींदासीं, ठीकु आहे। 15 ॾींहं गुज़रण खां अवल ई असां हफ़्तो अवल डिमांड मोकिलींदा आहियूं ऐं डिमांड मोकिली बि आहे। इनशाला असां वटि वैक्सीन अची वेंदी ऐं इनशाला फ्रीक्वेंटली। ॾिसो इन में इंतिज़ामिया असां अवाम जो इहो हिकिड़ो गॾियल कोशिशि आहे। असां बिल्कुलु मथे इहा ॻाल्हि पहुचायूं था ऐं पहुचाईंदा रहिया आहियूं ऐं पहुचाईंदासीं। माण्हू मरण कंदी पहुता आहिनि, तव्हांजो सिर्फ़ु इहा लिख पढ़ वारी ज़बानी कलामी ॻाल्हि सां त मसइला हल न थींदा न? न सर, असां उते उन ते अमल बि कयूं, फॉलो बि कयूं था।
बल्कि मां तव्हांजे इन मौक़े जो फ़ाइदो वठी करे इहो बि ॻाल्हि अर्ज़ु कंदुमि त ख़ुदा रा इहो सोचनि था उहो माण्हू कामण में मुब्तला छो था थियनि। उहे ॻाल्हियूं जेके कामण फैलाइनि थियूं उन ते बि थोरो तवजो ॾियनि त ॿिया माण्हू जीअं उन कामण जी बीमारी खां बची वञनि। तव्हांजी इस्पताल में सफ़ाई सुथराई जो केतिरो ख़्यालु रखियो वेंदो आहे? सर मां सुबुह मंझंदि राति पाण राउंड कंदो आहियां, राउंड द क्लाक, भले तव्हां कंहिंखां बि पुछा कयो। मां हर कोशिशि कई आहे हॉस्पिटल जी सफ़ाईअ जी ऐं मां पाण उन में मुलविस रहां थो। सफ़ाई कराइण में मुलविस रहो था? बिल्कुलु साम्हूं बीह करे सफ़ाई करायां थो। सिविल अस्पताल जो MS सफ़ाई कराइण वारे कम में मुलविस रहे थो ऐं या गंदगी फैलाइण में मुलविस रहे थो, इहे हक़ीक़तूं पधरियूं आहिनि। डॉक्टर साहब जे पंहिंजे टेबल ते हिकु प्लेट एस्ट्रे बणी पई आहे त बाक़ी अस्पताल जी सफ़ाई केतिरी हूंदी। ऐं डॉक्टर साहब चवनि था त हू सफ़ाई कराइण में मुलविस रहनि था। मुलविस हमेशह कुधे कम में हूंदो आहे माण्हू ऐं हुन में बहितर कम में किरदारु अदा कयो वेंदो आहे। डॉक्टर साहब तव्हां बाक़ी कहिड़े कहिड़े कमनि में मुलविस आहियो? सर उहो त मां BKS जा हेड हर केस हर मरे मां इन्वॉल्व आहियां। हाणे तव्हांजे साम्हूं ॾिसो, हाणे टियों ॾींहुं मां कैविलिटी डिपार्टमेंट में वियुमि, उते सकर मशीन हुई, हिकिड़ो गनशॉट जो हुयो, उते इलेक्ट्रॉनिक सकर मशीन हुई पंहिंजे जाइ ते। मां सोचियुमि त जेकॾहिं पावर बंदि थिए, जनरेटर त अवेलेबल आहे पर के अहिड़ा केस इमीडिएट हूंदा आहिनि जो पावर अचण ताईं बि या जनरेटर हलण ताईं बि मां पंहिंजे घरूं जेका सकर मशीन आहे उहो तव्हांजे साम्हूं पई आहे, उहा मां खणी आयो आहियां, उहा मां उते ॾींदुसि। ऐं रहियो सुवाल इन्फेक्शन पीरियड, छा घरों खणी आयो? कहिड़ी मशीनरी? सकर मशीन। उहा घरों खणी आया हो? बिल्कुलु घरूं, जैसे मां प्रोक्योर कयां या मथूं मां मुहैया कनि। ऐं हितों घर छा खणी वेंदव? कुझु बि न खणी वेंदासीं, तव्हांजी दुआऊं खणी वेंदासीं इंशाअल्लाह। डॉक्टर साहब चवे थो त हिते जेका खोट आहे उनखे पूरी करण जे लाइ मूंखे कुझु शयूं घरों खणी अचणी पवंदियूं, घरों खणी बि आया आहिनि ऐं हू चवनि था त हितां कुझु बि न खणी वेंदा, सिर्फ़ु दुआऊं खणी वेंदा। ख़बर नाहे त उहे दुआऊं फातिह वारियूं हूंदियूं या हयाती बख़्शण वारियूं हूंदियूं। सिगरेट जी प्लेट एस्ट्रे बणियल इहा पंहिंजो निशानदेही करे थी त उहे हयाती बख़्शण वारियूं डॉक्टर साहब जी अमली दुआऊं केतिरियूं हूंदियूं। हलंदासीं DHO साइड ॾे त उन्हनि ज़िले अंदरि जेका कामण वारी वैक्सीन आहे उन जी मौजूदगी खे यकीनी बनाइण जे लाइ कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि? नाज़रीन, जैकबाबाद न सिर्फ़ु शहर पर ज़िले अंदरि सख़्तु घटितीअ जहिड़ी सूरत हाल अख़्तियार करे विया आहे। कारे कामण वारो मर्ज़ ऐं सिविल अस्पताल जे MS जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं जॾहिं हिते उहा सूरत हाल जाचण जे लाइ जैकबाबाद जे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जी ऑफिस में पहुतासीं त जीअं साण खां मालूम करे सघूं त जैकबाबाद सिर्फ़ु DHQ न पर बाक़ी जेके BHUs आहिनि या RHCs आहिनि, ॿिया जेके तालके THQs आहिनि, उन्हनि अस्पतालुनि में उन्हनि सिहत मर्कज़नि ते कारे कामण वारी वैक्सीन जी मौजूदगी खे केतिरो यकीनी बणायो वियो आहे, केतिरी मौजूदगी आहे ऐं केतिरी ज़रूरत आहे, उहा सूरत हाल जाचण जे लाइ जॾहिं हिते पहुतासीं त हितां जो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ख़बर नाहे त कहिड़े ज़रूरी कमनि में मसरूफ़ आहे। उनजी ऑफिस तव्हांखे नज़र ईंदी हूंदी त उनजी कुर्सी ख़ाली पियल आहे ऐं उनजे अमले जो चवणु आहे जीअं आम तौर ते सदाईं हर वॾे ऑफिसर जे लाइ हेठियों अमलो चवंदो आहे त साहब विज़िट ते वियल आहे। साॻी तरह सां हिते उहो साहब विज़िट ते वियल आहे। उनजे करे इन मालूम करण खां ॻाल्हि रहिजी वई, असां इन आगाहीअ खां बेख़बर थी वियासीं त हिन सॼे ज़िले अंदरि कारे कामण वारी वैक्सीन जी सूरत हाल छा आहे। हलंदासीं जैकबाबाद जेके ॿिए ज़िमेदार ॾांहुं। नाज़रीन, जैकबाबाद ज़िले जी कारे कामण वारी वैक्सीन जी मौजूदगी जी सूरत हाल जाचण जे लाइ जॾहिं असां DHO ऑफिस पहुतासीं त उतां जो DHO वॾो साहब विज़िट ते आहे। ख़बर न आहे इहे वॾा साहब केसिताणी विज़िटनि ते हूंदा ऐं माण्हू कॾहिं मुसीबतनि खां आज़ादु थींदा। जैकबाबाद जी सिविल अस्पताल जी सूरत हाल तव्हांजे नज़रनि जे साम्हूं रही। उते जेको MS मुक़ररु थियल आहे उनजी पंहिंजी सिहत केतिरी सुठी आहे, उहो पाण केतिरो सफ़ाई ते अमल करे थो, उहो बि तव्हांजे अखियुनि जे अॻियां। असां हिन वक़्तु गॾु आहियूं जैकबाबाद ज़िले मां चूंडियल MNA मीर एजाज़ हुसैन जखराणी जो वॾो भाउ, जेको MNA कंप्लेंट सेल जो इंचार्ज ऐं ज़िले जी सिहत कमेटी जो चेयरमैन बि आहे। उन सां ॻाल्हाईंदासीं त जैकबाबाद ज़िले में जीअं 2013 में
उरड़ी वारी वबाई सूरत फैलिजी वई हुई ऐं हाणे साॻी सूरत हाल हर जैकबाबाद जो हर टियों माण्हू कारे कामणे में वरितलु आहे। कॾहिं को हेपाटाइटिस बी में आहे त को सी में आहे। इन वैक्सीन जी मौजूदगी जी यकीनी कीअं बणाई वेंदी, उनखे बि कीअं कंफर्म कयो वेंदो त उहा वैक्सीन मौजूदु आहे जीअं माण्हू उहा वठी सघनि ऐं ग़रीब माण्हू पंहिंजो इलाजु कराए सघनि। सिहत खातो हिन तरफ़ केतिरो मुतवजह आहे, सिहत कमेटी जो केतिरो असराइतो किरदारु आहे। फारूक खान महिरबानी करे इहो ॿुधायो त जैकबाबाद न सिर्फ़ु शहर पर सॼे ज़िले में हर टियों माण्हू कामणे जे मर्ज़ में वरितलु आहे, को सी में त को बी में। वैक्सीन जी खोट, माण्हुनि जा रोज़ानो एहतजाज, इन सूरत हाल खे कीअं था ॾिसो ऐं उन वैक्सीन जी पंहिंजो ग़रीब माण्हू खे पहुच या उन्हनि खे मिलणु कीअं यकीनी बणाईंदव? सिहत खाते खे केतिरी हद ताईं असराइतो क़दम खणणु घुरिजे ऐं हिन महिल सूरत हाल छा आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां सभु खां अॻु में तव्हां सिंध चैनल वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके तव्हां असांजा करेक्शन कंदा ॻाल्हाईंदा रहंदा, वक़्तनि वक़्तनि असां में के खामियूं हूंदा आहिनि असां सुधारण जी कोशिशि कयूं। अदा दरअसल ॻाल्हि इहो आहे, असांजो जेको हेल्थ जो सेक्रेटरी आहे गुज़िश्ता 4-4.5 महीननि खां वठी असां वटि MS बि न हुयो। जेको 23 अक्टूबर जे धमाके खां पोइ डॉक्टर अल्ताफ़ वगण सस्पेंड थियो, हाणे मूंखे ख़बर पियो आहे त उन हिकिड़ो शेख साहबु आहे वीचारो आयो अनफिट, उहे त ज़ाहिरी त अनफिट लॻे पियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे MS आहे, उहो उमिरि रसीदात हूंदो। आयो असांखे चए बसि मां आयो आहियां तव्हांजे ख़िदमत में। त मां पुछा कयोमांसि, मां चयो बाबा वैक्सीन वग़ैरह इन्हनि जी छा चवंदा आहिनि, उन्हनि जी मूंखे का बि ख़बर न आहे, न को मां वटि बजट पिया। वरी उन खां अलावा गुज़िश्ता 5 महीननि खां वठी असां वटि DHO न हो। हिकिड़ो शिकारपुर जो मेमण आहे जेको मार्च में रिटायर थी रहियो आहे, उहो अचे पियो हिकिड़े दफ़े 7 लाख रुपए जो कॉन्ट्रैक्ट ॾेई कूड़नि सचनि बिलनि ते सही करायूं, रुॻो पैसा कढायूं वञे पियो। असां एहतजाज कंदा रहियासीं, सेक्रेटरी जे अॻु सही ज़ुल्म। ADHO डॉक्टर सावण शेख खे DDO पावर ॾिनो। 5 महीननि खां पोइ जॾहिं जेको माल उहो मेमण शिकारपुर वारो DHO अचे पियो, जीअं चोरनि राति जी अंधेरी में चोर अची चोरी करे वेंदा आहिनि, हिकिड़े दफ़े बाक़ाइदगी मां निकिरी मां चयो अॼु या हे रहंदो या मां रहंदुमि, हे छा हालत आहे। पर उन ॾींहुं बि मां खां भॼी वियो, पोइ सम्झी वियो त हाणे जेके आहिनि मूंखे न छॾींदा। हाणे 4-5 ॾींहं थिया आहिनि, कल्ह जेको आहे नओं DHO पंहिंजो सावण शेख खे DDO हे रहंदो या मां रहंदुमि, छो छा तव्हां हथियार बंदि वठी विया आहियो? न हथियार बंदि न, इख़लाक़ी तौरु मां चयोमांइ इन खे थोरो जीअं थींदो आहे हिकिड़ो इख़लाक़ियात में इन खे थोरो बेइज़्ज़तो कयां त यार कहिड़ी फज़ीलत आहे। माण्हू असां हितां जा लोकल इलेक्टेड माण्हू तव्हां सियासतदान माण्हुनि खे बेइज़्ज़तो बि कंदा आहियो छा? माण्हुनि खे न, मां उन MS उन DHO जी ॻाल्हि पियो कयां। उहे मां चयो इन सेंस सां बेइज़्ज़तो कयांसि, बाबा आख़िर अंधेर नगरी चरबट राजा वारो कमु केसि हलंदो। बहरहाल उहो जेके कूड़ा सचा बिल कराए हलियो। हाणे वरी जेको सावण शेख साहबु आयो आहे, कल्ह असांजी डेवलपमेंट जी मीटिंग हुई, तव्हां बि गॾु हुयो। असांजे MNA साहब मीर एजाज़ ख़ान जंहिं मीटिंग खे प्रिज़ाइड कयो, उन में बि कुझु ॻाल्हियूं थिया। इंशाअल्लाह असांजो डिप्टी कमिश्नर जैकबाबाद जो अॼु इहो शेड्यूल्ड हुयो त वेही डिस्कस कंदासीं, सिविल हॉस्पिटल जो विज़िट कंदासीं। तव्हां चओ था त जॾहिं शिकारपुर खां मेमण साहबु आयो, उन हिते रोज़ानो अची पंहिंजो ॾिहाड़ी खरी करे ऐं करप्शन करे हलियो पियो वञे। इन खां अॻु में सावण शेख केतिरो हिते सावण जीअं वठो, उन बि त अॻ में भींग करे छॾी, वरी सावण शेख आयो आहे। इन खां अॻ में जेके DHOs रहिया उन्हनि केतिरी बहितरी आंदी। उन खां अलावा हाणे जेका तव्हां ॻाल्हि कयो था, सिहत खाते सिविल अस्पताल तबाह लॻी पई आहे। DHO साइड ते समुझी करप्शन जो ॼणो त वायुमंडल मतलु आहे। आख़िर हितां जा माण्हू कंहिं दर्द आहिनि, कंहिं ॾे वञनि, कीअं बहितरी ईंदी? बसि अलाह कंदो बहितरी ईंदो। हाणे इनशाला अनक़रीब तव्हां सुठा नताइज तव्हांखे महसूलु थींदा इनशाला। कामणे जी वैक्सीन जी कीअं तव्हां मौजूदगी यकीनी बणाईंदव? उन्हनि केतिरी घुर्ज आहे? तव्हां हेल्थ कमेटी जा चेयरमैन आहियो, तव्हांखे ॼाण आहे त केतिरी ज़रूरत केतिरी आहे, मौजूदु आहे केतिरी वैक्सीन आहे? हिते असांजे ज़िले में जेतिरी चइजे घटि आहे, छो त हिते हर 3 माण्हू कामण जो पेशेंट आहे। इन जे लाइ त मां चयुमि त असांजो DC साहब जो अॼु मीटिंग रिथियल हुयो, DHO खे बि टाइम ॾिनल हो 2 बजे, पर अॼु DC साहब खे कराची खां हाई कोर्ट जो को पेशी जो आहे इमरजेंसी में कॉल थियसि, इन में हलियो। इनशाला 2 ॾींहं 3 ॾींहं जीअं मोटिंदो, इनशाला तव्हांखे मुस्बत रिज़ल्ट, सुठा रिज़ल्ट इन जा मिलंदा। सही चवनि था, चए अॼु न सुभाणे, बसि वरी जुमे ते मोटी अचो, सुभाणे मोटी अचो, त धिका ॾेई असां ग़रीबनि खे कढे था छॾनि। बसि जेको पंहिंजो अचे थो सो उन खे करे था ॾियनि, ग़रीबनि खे ॿाहिरि धिका ॾेई कढे था छॾनि।
वो दग ते पटे वालो खड़ो उहो ई दर बंदि कयूं बीठो आहे, उहो ई नथो छॾे। जेके पंहिंजा हुजाइत अचनि था उहे करायूं वञनि था मिंट में, जे सुयूं पयूं आहिनि फलाणा टीरा, हे असां छी ॾाढ़ी सां हे मोज़िज़ माण्हू असां कूड़ हणूं था, उहे सचा आहिनि, उहे जेके अचनि था उन जो करे था ॾियनि। असां ग़रीबनि खे नाहक आहे, असां सां इहा ई वयल आहे। असांखे रजिस्टर करे लिखाए करे हाणे चवनि बहाज वठो, हाणे ग़रीब माण्हू असां बहाज काॾूं वठूं, पर ॾेई करे असां सां इहा हालियत इहा तादी कनि था। हाणे बि धिका ॾेई कढे छॾियो, चए सुयूं न आहिनि पर जुमे ते मोटी अचो। हाणे साईं छा कयूं, मां कुराड़ो मुड़ुसि काॾे वञा, ॿी वाह बि न आहे। डॉक्टर साहिब ॾे अचूं था धिका ॾेई ॿाहिरि पटे वाला बि कढे थो ॿाहिरि, बाबा निकिरो ॿाहिरि। हुकूमत ॾिए असांखे, हाणे महिरबानी करे रजिस्टर करे ॾेई असांखे ॿुधाए ॾेई। हाणे रांदि हट फैल हेपाटाइटिस त वञी खॾ में पवे, उहा बीमारी त वञे खॾ में पवे, पर वरी असांखे ॿुधाइनि त न हा न, या असांजे रजिस्टर न करनि हा, हिकु सूर थिए हा। हाणे ॾेई करे अधु में वरी फिर जवाब था ॾियनि त इहो त खानदानी, हाणे काॾे वञूं असां, कंहिंखे चऊं। काफ़ी टाइम थी वियो आहे सर, हिते सिविल अस्पताल में असां सुयुनि लाइ अची जेको जॾहिं रोज़ अचूं था इहो ई चवनि था साईं सुभाणे सुभाणे सुभाणे। 2 महीना थी विया आहिनि, 1.5 महीनो थी वियो आहे सर। असां जेके तक़रीबन जेके पेशेंट इन बीमारी मुबतला आहिनि सी में सर, जेका तक़रीबन तव्हां ॾिसंदो उन बि असां सर हिते गॾु एहतियात कयो होसीं ॿेड़ी चौक ते, को बि अॼु रद्द अमल न मिलियो। साईं जन खे अर्ज़ु करूं था एजाज़ ख़ान जखरानी साहब खे MNA, त असांखे महिरबानी करो, जेको थी सघे ग़रीबनि सां ताउन करो सर। काफ़ी टाइम को महीनो थी वियो आहे तक़रीबन सुयूं असांखे न मिलियूं सर। हेपाटाइटिस सी जूं साईं, इहा बीमारी असां वटि तमामु मुबतला घणी आहे सर जैकाबाद में सी। सर अचूं था बसि चवनि था सुभाणे ईंदियूं सुभाणे ईंदियूं, ॿुधी ॿुधी असांजा कन बंदि थी विया आहिनि सर। असां आया आहियूं ये तकरीबन साल 2 साल को वठी असां हेपाटाइटिस B ऐं C जे लाइ एहतजाज करूं था, लेकिन हुकूमत वक़्तु आहे जेको असुल कंहिंजो ॿुधे ई नथो। हिते हेपाटाइटिस B ऐं C जेका आहिनि हिकिड़ो वबा अख़्तियार करे चुका आहिनि। पूरो असांजो सिंध हेपाटाइटिस B ऐं C में मुबतला आहे, लेकिन हिते जैकाबाद जे इस्पताल में जॾहिं अचूं था हिते ॾिसूं था सिर्फ़ु और सिर्फ़ु सिफ़ारिश हले थो, रिश्वत हले थो। अगरि लेबॉर्ट्री में वञूं था त उते ग़रीब माण्हुनि को पैसा वठी करे टेस्ट जे लाइ चवनि था, जेको ग़रीब माण्हू पुॼी नथो सघे वापसि उतो टेस्ट बग़ैर टेस्ट जो वापसि हले थो वञे। इंजेक्शन जे लाइ साईं इहो चवनि था, माना कॾहिं चवनि था त इंजेक्शन आया न आहिनि, मथां को कंपनी वारा कोर्टनि में केस कया आहिनि। हक़ीक़त में ॻाल्हि इहो आहे त कमीशन जे मथां हिननि जो जहिड़ो आहे साईं इंतिज़ामिया ऐं कंपनियुनि जे विच में, ऐं इन जो इहो ई सबबु आहे त असां मज़दूर ऐं ग़रीब हेपाटाइटिस B ऐं C जे लाइ हिते जैकाबाद में धिका कयूं था। लेकिन ग़रीब ऐं मिसकिननि खे धिका मिलनि था, लेकिन जेका सिफ़ारिशी वॾा माण्हू आहिनि उन्हनि खे उहो जेका दवाऊं उन्हनि खे मुफ़्त में ॾियनि था। मेडिकल में साईं मेडिकल में भी उते भी इंतज़ामिया जो गठजोड़ आहे, इंतज़ामिया इस्पताल जो गठजोड़ लॻो पियो आहे। उते भी मेडिकल वारनि को ज़िले इंतज़ामिया कमीशन वठे थो, इस्पताल इंतज़ामिया उन्हनि को कमीशन वठे थो। उते हिकु जो भीड़ सां को उहो मेडिकल वारा पैसा वठनि था। साईं इहा ज़ाहिर ॻाल्हि आहे इस्पताल में हिकिड़ो शइ नथो मिले, मक़सदु इहो आहे माना उते इन्हनि पाण में हिकिड़ो मुआइदो करे मेडिकल वारनि जा दवाई कीअं विकामजनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे पोइ हिते सरकारी दवाई नथा मिलनि, कोई मजबूर आहे, कोई वठी सघे थो त ठीकु आहे, नथो वठी सघे त उन जो सॼो इलाजु मुआवज़ो जेको अॻे थियल आहे, अगरि उन खे 3 इंजेक्शन लॻाइनि त बक़ाया उन्हनि जा अगरि इंजेक्शन नथा लॻनि ज़ाहिर उन जी जान खे ख़तरो आहे। त इन जेका इंजेक्शन हितो शॉर्ट आहिनि, हिते ज़ुल्म थिए थो, ज़ुल्म जो इंतिहा थी वियो आहे। अब हे कमेंट सी आहे, इनखे मूंखे त सुयूं नथियूं मिलनि। मां रनज़ाल आहियां, नंढड़ा बचड़ा आहिनि, 6 धीअर आहिनि, 2 पुटड़ा आहिनि नंढड़ा। मां 10,500 में मूंखे 3 सुयूं मिलनि थियूं, मूंखे नथा ॾियनि। इहे बेवस आहियां, मां मजबूर आहियां। चवनि था त चई सुई न आहिनि, बसि 1 महीनो ॾिनो अथनि, नथा ॾियनि। बसि हे तूं वञ वठ, इमाम सेंटर में वठ, जाथों वठे तूं वठ। मां 3 सुयूं 2,500 जूं वठां थी, पाणी वारियूं, रबड़ वारियूं, हे जेके सुकियूं आहिनि इहे कुल वठां थी। मां रनज़ाल आहियां, मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे। इहो 3 महीना मां हितां इलाजु वठां थी, धिका खाई मोटी थी वञा, नथियूं मिलनि। मां प्राइवेट वठां थी, प्राइवेट एतिरियूं महांगियूं टिकियूं आहिनि जो 1000 जूं 10 टिकियूं ॾियनि थी, खावां थी त सही आहे, न त हेतिरो मग़ज़ थी थो वञे, सुजी हेतिरी थी वञे, सॼी राति निंड आराम न आहे, बेहोश आहियां। सॼी आका मुंहिंजी हैरान आहे, नंढा वॾा बच्चा हैरान आहे।
बस टिक्कियूं बि मां बहा त 1000 जी वठी घर पुॼां थी टिकी खोटे थी है मगज़ थी मूंखे नथा मिलनि सुई ॿ चकर हैदराबाद वयमि हुते बि नथा मिलनि हिकु चकर चए 15 ॾींहं खां बाद वरी किरा करे 15 ॾींहं खां बाद वैसे चए महीने खां बाद वरी हाणे चए जेका बाद हिते बि नथा ॾिसनि वैक्सीन कार कामिड़ जी नथा मिलनि ग़रीब खे नथा ॾियनि ग़रीब जे लाइ अहसासु न आहे कंहिंखे पोइ छा कयूं असां चए नथा मिलनि अमीर चए शुफ़ारत हुजे शुफ़ारत माण्हू खे हाणे लालच काथो माण्हू हाणे राति जो मानी न आहे माण्हू खाए शुफ़ारत हाणे केरु असां ग़रीब खे सुञाणींदो गुलाम माछी ॻोठ ते वेठो हुआसीं इहो 3 साल असांखे कामिड़ा सुई असांखे नथो मिले छा करा असां हा इहो न ॾींदो इहो टेस्ट असांजो इहो टेस्ट करायोसीं अंत खां नथो मिले छा करा रोज़ रोज़ लिखींदो चए 7000 टेस्ट कर 8000 टेस्ट कर इहो कंदासीं का नथो मिले छा करा कयोसीं यको टेस्ट कयोसीं इहो सुई नथो मिले इहो न ॾींदो चए नवो टेस्ट करेसि इहो कंदासीं चए ॿियो टेस्ट करेसि इहो सुई नथो मिले असांखे जैकबाबाद जे अवाम जी सूरत हाल इहा आहे हिन मर्ज़ जी हिते जेका कंडीशन आहे जेको रेशियो आहे जेकॾहिं इहो चयो वञे त 40% माण्हू हिन मर्ज़ में वरितल आहिनि या हर टियों माण्हू या हर ॿियो माण्हू हिन मर्ज़ जो शिकार आहे को हेपेटाइटिस बी जो त को सी जो न सिर्फ़ु आम माण्हू इन मर्ज़ जो शिकार आहे पर पुलिस फोर्स में बि तमामु घणो ई रेशो वधी वियो आहे उन हवाले सां असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं SSP जैकबाबाद साजिद हुसैन खोखर वटि उन सां ॻाल्हाईंदासीं त उन जी पुलिस फोर्स में इहा सूरत हाल छा आहे उन जे लाइ उन्हनि कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि या उन्हनि जी पंहिंजी जेका डिस्पेंसरी आहे पुलिस हेडक्वार्टर में क़ाइमु आहे उन में अहिड़े क़िस्म जी इंजेक्शन्स जी मौजूदगी खे यकीनी बणायो वियो आहे या सिहत खाते पारां इन्हनि जे लाइ का स्पेशल जेके दवाउनि वारी सूरत हाल हुजे थी उहा मुहैया कई वई आहे या फोर्स जा जवान ई कारे कामणे में वरितल आहिनि त हिफ़ाज़त उहे कमज़ोर सूरत हाल में कीअं करे सघंदा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बिल्कुल आपने सही मामले की तरफ तवज्जो दिलाई है और मुझे तकरीबन 3 माह हो चुके हैं जैकबाबाद का चार्ज बतौर DPO लिए हुए मेरे लिए ये बड़ी एक नाकाबिल यकीन और अलमनाक बात थी कि 3 माह के अंदर 17 लोगों की जान जा चुकी है हेपेटाइटिस सी से और जब भी उनकी डेथ रिपोर्ट के ऊपर साइन करते हैं तो बड़ी तकलीफ़ होती है उनकी फैमिलीज़ उनके बच्चे और ज़्यादातर जो लोग मेरे पास फौत हुए हैं उनकी उम्रें 35 से लेके 45 साल के दरमियान है 35 to 45 ईयर्स तो ये यंग एज है इसके अंदर एक नौजवान एक पुलिस ऑफिसर वो अपनी जान से जाता है और जान के साथ साथ जो है उसके बच्चे जो कि यूजुअली मैंने देखा है 5 से 7 बच्चे होते हैं उनके तो वो बड़ी तकलीफ़ में आते हैं वालिद के साए से महरूम हो जाते हैं फिर उसके अलावा जो पुलिस की तरफ से कंपनसेशन मिलती है वो बहुत कम है उसके ऊपर उन फैमिलीज़ का गुजारा भी नहीं हो सकता और लास्टली ये कि बाप के जाने से बच्चों के ऊपर नेगेटिव साइकोलॉजिकल इम्पैक्ट पड़ता है तो इन सारी चीज़ों को जब देखा और 17 डेथ रिपोर्ट्स को साइन किया तो मैंने सोचा कि क्यों ना मैं अपनी फ़ोर्स का जो जैकबाबाद की पुलिस फ़ोर्स है इसका मुकम्मल टेस्ट करवाऊं तो अभी तक तकरीबन मैंने टोटल 2500 में से 1700 के लगभग टेस्ट करवाया है और नाकाबिल यकीन हद तक तकरीबन 37% से कुछ ऊपर लगभग 40% के करीब जो पुलिस अफसरान हैं वो हेपेटाइटिस सी में और 1-2% ऐसी है कि जो हेपेटाइटिस बी का शिकार भी है और कई एक में तो ऐसा है कि दोनों हेपेटाइटिस की एग्जिस्टेंस है तो इतनी बड़ी तादाद जो कि अब मेरी अगर टोटल 2500 नफरी है और उसका मैं 40% निकालूं जो अभी तक पॉजिटिव डिक्लेयर हो चुका है ऑफिशियली तो ये 800 से क्रॉस कर रहा है 1700 में से 800 के लगभग कहीं पहुंचा हुआ है और अगर हम टोटल फोर्स को करवाएंगे तो मेरा ख्याल है कि 1000 पे पहुंच जाएगा तो अगर 1000 की नफरी आपकी वो हेपेटाइटिस सी के मर्ज़ में मुब्तला है तो मेरा नहीं ख्याल कि वो प्रॉपर ड्यूटी कर सकते हैं और वो पुलिस फोर्स के ऊपर क्राइम कंट्रोल के ऊपर प्रॉपर तवज्जो दे सकते हैं और ये एक फिर एक नोश्ता दीवार है कि वो सूनर और लेटर वो बेचारे 35 से 45 ईयर की एज में इस दुनिया से चले जाएंगे
تو اس ساری چیز کو دیکھتے ہوئے میں نے پھر جو ہمارا ہیلتھ ڈپارٹمنٹ ہے ان سے رابطہ کیا. کراچی میں جو بنی ہوئی ہے ایک اس کی پوری کی پوری ایک آفس بنا ہوا ہے ہیپیٹائٹس سی کے کنٹرول کے لیے, ان کے ساتھ میں نے رابطہ کیا. تو ان کے کوارڈینیشن کے بعد اب کم از کم میں اس قابل ہوا ہوں کہ میں نے پہلا سٹیپ کلیئر کیا ہے اسکریننگ کا. اسکریننگ کے بعد اب پہلے تو انٹرفیرون انجیکشنز آتے تھے, ان کے تحت یہ مرض کنٹرول ہوتا تھا. لیکن اب ڈاکٹر صاحب نے مجھے بتایا کہ کوئی ایک ٹیبلٹس ہیں, اگر مہینے کی ٹیبلٹ کوئی 33,000 کے لگ بھگ آتی ہیں اور 6 ماہ کا یہ علاج ہے, اس کے بعد اس کی کامیابی کے چانسز 90-95% ہیں, جبکہ جو انٹرفیرون انجیکشنز ہوتے تھے ان کی کامیابی کے چانسز 45 سے 50 کے لگ بھگ ہوا کرتے تھے. تو یہ ایک بڑی اچھی خبر ہے. اس میں اب ہمیں کم از کم جو رقم چاہیے ان کے ٹریٹمنٹ کے لیے وہ کوئی لگ بھگ 3 لاکھ کے قریب بنتی ہے. ٹریٹمنٹ کے لیے ایک کانسٹیبل پر پرسن 3 لاکھ کی ٹریٹمنٹ بنتا ہے. تو اب یہ پولیس افسر کے لیے ایک جو بیچارہ 15-16 ہزار 20 ہزار تنخواہ لے رہا ہے, اس پہ 7-8 بچوں کو پال رہا ہے, بیوی کو پال رہا ہے, تو اس ساری صورتحال کو اگر دیکھیں تو ان کے لیے یہ چیز ناممکن ہے. تو جب میں نے یہ دیکھا تو اور پھر دوسری ایک ہمیں بہت بڑی ہنڈرنس اس میں آ رہی ہے, وہ یہ ہے کہ جو پولیس کنسٹیبلز آفیسرز یہ افورڈ کرتے ہیں وہ بھی ٹریٹمنٹ کروانے کے لیے تیار نہیں ہیں سائیکلوجیکلی. اس میں پتہ چلا کہ کیا مسئلہ ہے, تو ایشو یہ سامنے آیا کہ یہ بڑا تکلیف دہ قسم کا علاج ہے اور اس میں جو مریض ہے اس کو بڑی تکلیف ہوتی ہے جب وہ ٹریٹمنٹ کرواتا ہے. تو یہ چیز جب دیکھی تو پھر میں نے 3-4 چیزیں اب انٹروڈیوس کروائی ہیں. نمبر 1 تو میں نے کہا ہے کہ جو بھی ہیپیٹائٹس سی کا علاج کروائے گا اسے میں 6 ماہ کی رخصت ود پے دوں گا, ود پے 6 month آن لیو. وہ ان کو گرانٹ کی جا رہی ہے کہ وہ اگر اپنا ٹریٹمنٹ انشور کروائیں گے اور ہاسپٹل والے پر منتھ لکھ کے دیں گے کہ یہ اپنا ٹریٹمنٹ کروا رہے ہیں. سر آپ نے کہا کہ 3 لاکھ روپے آپ نے کہا کہ ایک بندے پہ خرچہ آئے گا, تو یہ تقریباً 1000 لوگ اگر آپ کے جوان اس مرض میں مبتلا ہیں تو تقریباً کوئی 30 کروڑ روپے کی رقم بنتی ہے. تو یہ رقم کہاں سے آئے گی, کیسے یقینی بنائیں گے آپ اس علاج کو؟ اس کے لیے میں نے ایک تو دیکھا کہ جو فیملیز افورڈ کر سکتی ہیں ان کے لیے میں نے انسینٹیو دیا کہ آپ کو میں 6 month لیو ود پے دینے کے لیے تیار ہوں, لیکن آپ یہ چیز انشور کروائیں کہ آپ اس کا ٹریٹمنٹ کروائیں گے. یہ نہیں ہے کہ آپ اس کا ٹریٹمنٹ نہ کروائیں اور لیو پہ بھی چلے جائیں. نمبر 2 چیز میں نے انشور کروائی ہے کہ ان کو بینک سے قرضہ ملتا ہے کوئی 4 لاکھ یا 5 لاکھ کے لگ بھگ ایڈوانس سیلریز کی صورت میں. نیشنل بینک اور دوسرے بینکس یہ دیتے ہیں فیسیلیٹی. تو میں نے کہا ہے کہ جو بھی ہیپیٹائٹس کی ریزن لکھ کے لائے گا میرے پاس اسے میں بغیر سوچے سمجھے سگنیچر کروں گا, اور جو بینک سے 4 لاکھ 5 لاکھ قرضہ ملتا ہے وہ لے لیں. تیسری اور آخری چیز یہ ہے کہ جو اس کے باوجود بھی بچ جائیں گے ان کے لیے یہ کیا ہے کہ جو ہیلتھ ڈپارٹمنٹ ہے ان سے رابطہ کیا ہے, NGO سے رابطہ کیا ہے, گورنمنٹ آف سندھ کو لیٹر لکھا ہے کہ وہ اس میں ہمیں فیسیلیٹیٹ کریں کہ اگر اسی ریشو سے ہماری پولیس فورس ہیپیٹائٹس میں مبتلا ہوئی اور پر منتھ کوئی 10 سے 15 کانسٹیبل فوت ہوتے رہے, ڈیتھ ہوتی رہی ان کی, تو پھر یہ اس سپیڈ کے ساتھ تو ریکروٹمنٹ بھی نہیں ہے. ریکروٹمنٹ بھی کوئی 2 سال کے بعد پولیس میں ریکروٹمنٹ ہوتی ہے. تو اگر اس ڈیتھ کی یہ ریشو رہے گی تو اور ریکروٹمنٹ نہیں ہوگی تو بہت بڑا ہمارے لیے لا اینڈ آرڈر کو مینٹین کرنا بڑا ایک ایشو بن جائے گا. تو اس کے لیے میں نے گورنمنٹ آف سندھ کو بھی لکھا ہے, NGO سے بھی رابطہ کیا ہے, اور جو سرکاری ہاسپٹلز ہیں ان سے بھی رابطہ کیا ہے, جو فلینتھراپسٹ ہیں ان سے بھی رابطہ کیا ہے. تو انشاءاللہ میں نے ٹارگٹ بنایا ہے کہ 1 سال کے اندر یہ جو ہیپیٹائٹس میں مبتلا 1000 کیسز ہیں میرے پاس, ان کا ہم کوشش کریں گے کہ 80-90% تک ہمارا رزلٹ ہو, ہم ٹریٹمنٹ کروائیں. اور آخری بات یہ کہ اگر میں نے یہ بھی اناؤنس کیا ہے اور سرکولر جاری کیا ہے کہ اگر کوئی کانسٹیبل ہیپیٹائٹس سی فیس کر رہا ہے اور وہ علاج کروانے کے لیے تیار نہیں ہے تو اسے ڈسمسڈ فرام سروس کیا جائے گا. ایک تھریٹ دیا جائے گا ڈسمسڈ فرام سروس کا, اس کا لیٹر بھی باقاعدہ میں نے ابھی تقریباً بنوا کے رکھ لی ہیں کہ جو انکار کرے گا اس کو بالکل پنشمنٹ ہوگی, کیونکہ ہم اس طرح کی فیبل کمزور پولیس فورس اور بیماری زدہ پولیس فورس وہ کیسے کرائم کو کنٹرول کرے گی. اور اس کے ساتھ ساتھ پولیس فورس سے باہر نکلتے ہوئے جو میں نے جیکب آباد کا اوورآل ایک انالیسس کیا ہے کہ اگر پولیس فورس کے اندر یہ 37% ڈیٹیکٹ ہوا ہے ہیپیٹائٹس سی, تو یقین کر لیں کہ پبلک کے اندر اس کی تعداد 50% سے زیادہ ہوگی. جیسا آپ نے اپنے انٹرو میں کہا ہے
کہ ہر دوسرے 2 میں سے 1 بندہ ہے. تو میں اس کے اوپر انڈورس کرتا ہوں کہ ہر 2 میں سے 1 بندہ جیکب آباد کے اندر وہ اس مرض میں مبتلا ہے. اور اس کے اوپر جو ہماری سندھ گورنمنٹ ہے, نیشنل گورنمنٹ ہے ہماری, ان کو کنسنٹریٹ کرنا چاہیے اور اس کے لیے کوئی ماسٹر پلان انٹروڈیوس کروانا چاہیے تاکہ جیکب آباد میں سے یہ مرض جو ہے اس کو ایریڈیکیٹ کیا جائے. اور آخری بات, مجھے کچھ دوستوں نے یہ بات بتائی کہ جو ہی کراچی میں ٹریٹمنٹ کے لیے جاتے ہیں اور ہیپاٹائٹس ڈیٹیکٹ ہوتا ہے تو فوراً ڈاکٹر پوچھتا ہے کہ آپ جیکب آباد سے آئے ہو. تو یہ ایک بہت بڑی میرا خیال ہے ایک انڈیکیشن ہے اس چیز کی. بالکل یہ ایسا زون بن گیا. اور پھر میں نے کئی لوگوں میں یہاں پہ غلط فہمیاں ہیں. کسی نے کہا کہ جی موسم کی وجہ سے ہے. میں نے جب ڈاکٹر سے, جو کمپیٹنٹ ڈاکٹر ہیں, میں نے پوچھا موسم کا اثرات اس پہ ہیں نہیں ہے؟ انہوں نے کہا جی بالکل کوئی موسم کا اثر نہیں ہے. پھر میں نے پوچھا کہ کیا یہ یہاں پہ ایک متھ بنی ہوئی ہے کہ پانی کی وجہ سے یہ ہو رہا ہے؟ میں نے ڈاکٹر صاحب سے پوچھا تو ڈاکٹر صاحب آگے سے ہنسنا شروع ہو گئے کہ بھئی آپ پڑھے لکھے آدمی ہیں, چلے ایک پبلک کا بندہ کہے تو یہ بات سمجھ میں آتی ہے. انہوں نے کہا جی پانی کے ذریعے بھی ہیپاٹائٹس سی کا, پانی کے ساتھ بھی کوئی تعلق نہیں, موسم کے ساتھ بھی کوئی تعلق نہیں. پھر میں نے پوچھا کہ کیا وجہ ہے پھر اتنا زیادہ یہاں پہ ہیپاٹائٹس سی کیسے پہنچا ہے؟ تو انہوں نے کہا جی یہ وہی روایتی طریقے ہیں کہ ایک بلیڈ کے ساتھ 50 بندے کی شیو ہو رہی ہے, اور اسی طرح سے کان اور کھجانے والے جو آلے ہیں وہ ٹھیک نہیں ہیں. اسی طرح سے پھر انہوں نے بتایا کہ انجیکشن جو ہے, آج بھی ایک جو عطائی بیٹھے ہوئے ہیں یہاں پہ, نائی اور عطائی, کہ آج بھی ایک نائی جو ہے 50 سے 60 بندوں کو ایک ہی انجیکشن لگاتا ہے. تو جب ایک انجیکشن لگائے گا تو 50-60 بندوں کو 50-60 بندوں کو ڈیلی بیسس پہ وہ یہ چیز دے رہا ہے. آپ نے کہا کہ ان لوگوں کو لون لینا چاہیے. 25 سے 30 ہزار ایک پولیس والے کی تنخواہ ہے تو وہ لون لے گا, 5-6 بچے کہاں سے پالے گا؟ آپ نہیں سمجھتے کہ اس کے لیے کوئی اسپیشل گرانٹ ہونی چاہیے تاکہ یہ بھی تو یہاں کے شہری ہیں, پولیس والے ہیں تو وہ الگ بات ہے, لیکن شہری تو ہیں, ان کو یہ سرکاری طور پہ مفت علاج کی سہولت ملنی چاہیے. میرا خیال ہے جو آپ کے چینل کی وساطت سے جو NGOز میری بات کو سن رہی ہوں گی, اور اسی طرح سے جو آپ کے چینل کی وساطت سے ہم سرکار کے تک بھی یہ میسیج پہنچاتے ہیں کہ بالکل یہ ایک ایسی سچویشن ہے, ایک ایسی کرائسس لائک سچویشن ہے کہ جس کے اندر گورنمنٹ کو بھی سیریس لینا چاہیے, کیونکہ گورنمنٹ ویزیبل ہوتی ہے اپنے کانسٹیبل کے تھرو, اپنے پولیس آفیسر کے تھرو. کسی کو احساس ہوتا ہے کہ گورنمنٹ ہے. تو اگر پولیس آفیسر, کانسٹیبل, پولیس کا جوان وہ اتنے موذی مرض کا شکار ہوگا تو نہ وہ کرائم کنٹرول کر سکے گا اور نہ اپنی فیملیز کو سسٹین کر سکے گا. تو اس سچویشن میں جو کرائم کی کنڈیشن ہے وہ مزید بڑھے گی, لا لیسنس مزید بڑھے گی, اور جو ڈس سیٹسفیکشن کا ایک ایلیمنٹ ہے وہ بھی بڑھے گا. تو اگر گورنمنٹ ان لوگوں, ان جو ہمارے پولیس آفیشلز ہیں, ان کے سر پہ ہاتھ رکھے گی اور 3 لاکھ یا 2.5 لاکھ والا جو علاج ہے وہ ان کو انشور کروائے گی, تو میرا خیال ہے یہ ایک صدقہ جاریہ بھی ہے اور حکومت وقت جو ہے اس کی ایک ذمہ داری بھی بنتی ہے. صحت खाते जी बेध्यानी ऐं ज़िले जे ज़िमेदारनि जी लापरवाही सबबि ही मर्ज़ हाणे ॻाढ़े बॉर्डर खे अची टच कयो आहे. ऐं जीअं त SSP साहिबु जी तव्हां ॻाल्हि ॿुधी त जॾहिं बॉर्डर लाइन खे ही सूरत हाल पहुती हुजे, फोर्स जो इहो हाल आहे त आम माण्हुनि जे वीचारनि जी कहिड़ी कंडीशन हूंदी. उन खां अलावा हिते सरकार खे हंगामी बुनियादनि ते एफर्ट्स वठी करे हिते हेपाटाइटिस जी जेके वैक्सीन आहिनि उन्हनि जी मौजूदगी खे यकीनी बणायो वञे ऐं उन्हनि माण्हुनि खे सरकारी तौर ते इन जी सहूलियत ॾिनी वञे. ज़ाहिर आहे ऐं हिन महांगाई जे दौर में हिकु मज़दूर पेशा माण्हू, हिकु पोरियत माण्हू, हिकु सिपाही माण्हू इहो एॾो महांगो 3-3 लख रुपए जो इलाजु बर्दाश्त नथो करे सघे. जेकॾहिं साॻी बेध्यानी वारी सूरत हाल जारी रही त ही मौत जो राकास घुमंदो रहंदो. ऐं साॻी जीअं 2013 में उरड़ीअ हिकिड़ो मौत जो सबबु बणी हुई, साॻी ही हिकिड़ी वबाई सूरत अख़्तियार करे वेंदी ही सूरत हाल. उनजे करे संजीदगीअ सां हिन सूरत हाल खे ॾिसी करे हिकिड़ा संजीदा क़दम खणण जी ज़रूरत आहे. ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त.